नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ हाजी अर्ज़ मोहम्मद खोसे में सरदार सखी अब्दुल रज़ाक खान खोसे मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजे पाड़े जे माण्हुनि जो ख़्यालु रखो, कंहिंसां बि बेवाजिबी न कयो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल वहीद अब्बासी। जी, जीअं त तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजनि बचनि खे तालीम ॾियारियो, ख़ासि तौर ते पंहिंजी नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां मालामाल कयो। असीं सभई क़ौमुनि वारा पाण में मुस्लमान भाइर आहियूं। असां सभु पाण में गॾु ॿधी एके सां रहूं था। ॻोठ हाजी अर्ज़ मोहम्मद खोसे में रेस जावेद खोसे जी पग जी रस्म में सरदार सखी अब्दुल रज़ाक खान खोसे शिरकत कई ऐं उन सां गॾु ॿियनि महिमाननि में सरदार तैमूर खान पंवर, मीर शफ़ी खान खोसो, रेस अब्दुर्रहमान खोसो, सिगा वाइस चेयरमैन पीरल खान खोसो, रेस शाहनवाज़ खोसो, रेस अली बख्श खोसो, शमन खान खोसो, रेस अब्दुल करीम खान खोसो, रेस फिदा हुसैन खोसो, हाजी अब्दुल करीम खान खोसो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। जी, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।